के सुकल उथड़ खजिया जो दिसे थी जैसे हा लोडो तूंडे तखार कावा गेरिया इहा थी रब जे ज़ात जी तारीफ़ अच्छी ॾाढी थी अञा रब नथो सुञाणे शुक्र करजे अब्बे वारो कयो थी शुक्र करजे अम्मा वारो बणायो थी हे बच्चा जे घर में निना थी सजो डी मजूरी करे आए तगारी खणी आए पत्थर कुटे आए दुकान हलाए आए लाबारो करे आए हाँ दुख खाई तकलीफा करे हिलाल जी रोजी बच्चन जे लाए आंदी थी घर पुजंदो वञु बच्चा ॾिसंदो वञु त थक ई लाहे छॾियां समूरा चो हो बेपरवाह ये घर खाली करे छड़ई त केर आ जेको तुझे घरन के आबाद करई नथो सुञाणे माखे ये मुंजा थोड़ा थी या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम इंसान मां सखी रब जूं मेहरबानियूं त ॾिस कहिड़ी चीज़ आहे जेका तोखे मां सखी रब जे यादगी रेखों थी रोके हया कर माखे सुञाण एॾा मुंहिंजा थोरा थी जेको न ॻणे थो सघे न लाहे थो सघे न लिखी थो सघे न गणे थो सघे सॼी उम्र मुंहिंजी इबादत कर हिन पाणीअ जे गिलास जे नेमत जो थोरो बि न लाहे सघंदे बच्चा मुफ़्त मां ॾिना मां अबे अम्मा वारो मां कयो मां निंड्रा मां थो करायां घर आबाद मां कया थमां तंदुरुस्ती मां ॾिनी थमां इहा मुंहिंजी तारीफ़ थी तूं फर्श ते तारीफ़ कर मुंहिंजी मां अर्श ते तारीफ़ कयां तूं माण्हुनि में तारीफ़ कर मां मलाकनि में तारीफ़ वाह बीबी मरियम छा चईंस सुकल उथड़ खजिया जो ॾिसे थी लोडो तूंडे त खार का मां केरिया साईं हिन में न बुरकू आ न छड़ई आ न फरहो आ हे त सुको बुंडा अल्लाह तो जे मरियम में केड़ियूं थी गालियूं करे ये छड़ई ना है बुरकू ना है फरहो ना है त मां जो आहियां मां जो वेठो आं गलती न कर इनके लोडो तूं दे वहुज़ी इलैकी बिजिज़इन नख़ला ॾाढनि चयो सुभान अल्लाह वहुज़ी इलैक बिजिज़इन नख़ला तुसाकित अलैक रुतबन जनिया हिय जो सुकल थोड़ा गेलो डोड नहीं पकला ताजू असील उखार को किरी पयूं हाने तो जे जैसे मां छा कया के तो फकुली वशरबी वकरी आईना व इम्मा तरयन मिनल बशर अहदा ॾाढा त चओ सुभान अल्लाह ॻाल्हियूं न आहिनि क़ुरान आहे चओ सभु कुझु क़ुरान में आहे फकुली वशरबी वकरी आईना व इम्मा तरयन मिनल बशर अहदा फकुली इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमा मरियम जेके खार का मिलियो थी खा जेको पानी मिलियो थी पी अञा मूंझ न थी लही ये बच्चे के तिरन में झले मुंह में मिलान तो मरियम जो कम आ तुझी मूंझ लाण मां अल्लाह जे ज़ात जो कम आ समूरा चो बच्चन जे ॾिसण सां धीअ जी औलाद आ या पुट जी औलाद आ उन जे ॾिसण सां अबे अम्मा जी मूंझ लही वेंदी आहे समूरा चो पुट भी नेमतन त न्याणियूं भी नेमतन आहे कि न पुट के भाकुर पाए न्याणीअ खे धिका ॾींदो वते हया कर ये अॼु न्याणियूं आहिनि सुभाणे जो अमड़ियूं थींदियूं पुट नेमत आ जो न्याणी रहमत आ न्याणी
रहमता हुजूर जो ज़मानो आदन जो अदब सेखारिया रसूलुल्लाह जो ज़मानो उहा भी न्याणी अबो जो बीमार थी पियो न्यापो वयस बाबो मौत जे करीब थी उन न्याणीअ जो माईअ जो मुड़स लड़ाईअ में वियो अबो बीमार थी पियो वरी न्यापो वयस बाबो मौत जे करीब थी के मां मुड़स जे इजाजत खां सवाइ न ईंदमि वरी न्यापो वयस बाबो अन करीब दुनिया में लॾण वारो थी के मां मुड़स जी इजाजत खां सवाइ न ईंदमि वरी न्यापो वयसि बाबो दुनिया मां लॾे वई जवाब में चई त मां मुड़स जी इजाजत खां सवाइ न ईंदमि हाँ काॾों अहिड़ियूं न्याणियूं अचनि काॾों अहिड़ियूं हयादार औरतूं अचनि ॿुधो दुनिया वारो इज़त कयो क़दुरु कयो अबे अम्मा जो क़दुरु कयो अबो अम्मा पंहिंजे न्याणियुनि जो क़दुरु कनि हाँ क़दुरु कनि समूरा चओ ज़ालां पंहिंजे मुड़सनि जो मर्द भी कदर कन पंहिंजे घर वारनि जो हाँ घर वारी तुझी गैरत थी हे तुझो नंग थी हया कर अखियूं पट कपड़ो भी घर जे अंदरों ॼणो थी सौदो सामान भी घर जे अंदरों ॼणो थी हाँ तू पंहिंजे घर वारीअ खे जो कुछ भी मुहैया करे पंहिंजे घर जे अंदरों करे दे घर वारी तुझी भी खिदमत कंदी तुझे बच्चन जी भी खिदमत कंदी तबाही अची वई आहे मुल्क में छाते गल्हा अल्लाह शर सभिनी खे हया दे आमीन चो आखिर न्यापो जो मिलियुसि अबो मरी वई नबी सेंगे ॿुधायूं सही हिन घर में न्याणी अबो दुनिया मां लॾे वियो अथसि बाबो लॾे वियो अथसि मुड़स माईअ जो लड़ाईअ में चवे थी मां मुड़स जी इजाज़त खां सवाइ न ईंदसि छा थियो सम्झे इहा ख़बर रसूलुल्लाह ताईं वञी पुगी माई थी जे सुहिणो नबी मोकल ॾींदो त पोइ मां वेंदसि हाँ जे दिल पर मोहम्मद मोकल ॾींदो त पोइ मां वेंदसि छा चई नबी सिंह खे ॿुधायूं सही हीअं थी माई चे पाण फरमायूं वाह जे माई लॼ रखी हया कयो पंहिंजे मुड़स जो मां मोहम्मद भी मोकल नथो ॾेई सघांसि हाणे इन माईअ खे ईअं कयो हाणे जंहिंजो बाबो दुनिया मां लॾे वियो इहा भली अबे जे दर ते न वञे इन जे अबे जे जनाज़े जी खट खणाए चो न्याणीअ जे दर जे अंदरों रखरायो इहा आख़िरी दीदार पंहिंजे अबे जो करे जॾहिं जनाज़े जी खट खजी आई उन महिल कफन खोलियो अथई मथे मुंह करे थी चए ओ आसमान वाला खुदा ओ अर्श वाला खुदा ओ जहानन जा पालनार अल्लाह अल्लाह मां पंहिंजे बाबे जी लज रखी तमाए अल्लाह मां पंहिंजे मुड़स जी लज रखी तमाए अल्लाह मुझे अबे जी लज तू रख जाए अल्लाह मुझी दुआ कबूल कजाए अल्लाह मुझे अबे के जन्नत दी जाए न्याणीअ दर्द मां दाह कई न्याणीअ जी दाह जो मथे वई दुआ कबूल थी वई हुन जे अबे के चो रब जन्नत ॾेई छॾी नबी से के ॿुधायूं चइसि हीअं न्याणीअ दुआ घुरी पाण फरमायूं जिब्रील रब जा सलाम खणी माॾे आयो इन जे न्याणीअ जी दुआ रब कबूल कई अल्लाह हुन जे अबे खे जन्नत ॾेई छॾी काॾों अचनि अहिड़ियूं न्याणियूं काॾों अचनि अहिड़ियूं अमड़ियूं जंहिं गन ॾिना बीबी मरियम चओ पंहिंजे बचे सुभान अल्लाह दजो दुख भी खाधई तोहमतां भी लॻियूं पर उहा बीबी मरियम हा 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 मारे त सुभान अल्लाह हलंदे हलंदे उहा बीबी मरियम ईसा नबीअ जी अम्मा छा थो सम्झे हलंदे हलंदे दुनिया में लॾण वारी थी इज़राइल घर में पहुची वियो पुछा तो करेस तू केर पुछा थी करेस तू केर के मां वो हाँ जेको रब जे हुकुम सां अबे अम्मा को बच्चा जुदा कंदो अबे अम्मा को बच्चा जुदा कंदो और बच्चन को अबो अम्मा जुदा कंदो वो मां
चवेस थी भला दे खबर के वक्त पूरो थी हुआ के झट तरस त मुंहिंजो बच्चो बाहर वियो आहे ईसा नबी ईसा पैगंबर मोटी अचे त मां उन बच्चे सां ब लफ़्ज़ ॻाल्हायां पोइ मूंखे जहान छॾणो आहे हो थो चए न मां मिंट जी अगराई कंदुमि न पोइ ते हटंदुमि जेकी तोखे करिणो आहे कर चए थी झट तरस इन बच्चे जे करे मां ॾुख खाधा इन बच्चे जे करे तकलीफ़ आयूं इन बच्चे जे करे मां ते इम्तिहान आया इन बच्चे जे करे माते तुहमतां लॻियूं छड़ो ब लफ़्ज़ बच्चे सां ॻाल्हायां भली पोइ तूं पंहिंजी कारवाई कर मूंखे बि रब ॾे वञिणो आहे पर झट त तरस जाए हो थो चए जेकी करिणो थी करे वठ मोहलत कान मिलंदई आख़िर बीबी मरियम हीअं निमाज़ में थी आहे जॾहिं सजदे में वई आहे हा समूरा जो दम परवाज़ थी वियो आयो जे ईसा अलैहिस्सलाम आयो जे नज़र जो कई नबी पर खबर ग़ैब जी नथी पए हुन जे लेखे तॾहिं अम्मा निमाज़ में आ सिर्फ सजदे में अम्मा जो रखियो आ नज़र काने हुन जे लेखे तॾहिं अम्मा निमाज़ में आ पतो ग़ैब जो चो नथो पए कलाक बीठो ब बीठो टे बीठो नज़र जो करे त अम्मा त दुनिया में आहे ई कोन हथ जे विधई त मां सिधी थी पई उन महिल टकर जे तरफ़ बकरार ॾे वियो हलो मां सां मदद कयो ॿ टे औरतूं हलनि जेके मुंहिंजे अम्मा खे गुस्ल ॾे वारनि ॿ टे मर्द हलनि जेके अम्मा जो जनाज़ो खणी हली दफ़नाइनि छा वर्दी मिली चवण लॻा केर तो सां हलंदो उहो तूं आहीं जेको चवंदे हिक रब जी पूजा कयो कूनू रब्बानी इहे वाज़ कंदे त हिक अल्लाह जा थियो केर तुझे कढ लॻंदो कोई भी तो सां न हलंदो औरतूं भी न आयूं मर्द भी न आया उतां दुख में हलियो आहे पोइ ते मोटियो अखियुनि मां पाणी थो वहेसि छा थो चवे ऐं अल्लाह केॾो बेपरवाह आहे आख़िर में ब लफ़्ज़ भी अम्मा सां ॻाल्हाइण न ॾिनई अल्लाह केॾो बेपरवाह अम्मा मुंहिंजे करे दुख तकलीफ़ां खाधियूं ब लफ़्ज़ भी ॻाल्हाइण न ॾिनई हेॾो भी जवाब मिलियो आहे मुंहिंजे अम्मा जे गुस्ल कराइण लाइ कोई कोन्हे को रस्ते ते रहमत जा मलाक मिलिया अथसि ईसा पुट मरियम जा काॾे थो वञे जे मुंहिंजी अम्मा दुनिया मां लॾे वई आहे अम्मा दुनिया मां लॾे वई आहे हेॾे टकर जे तरफ़ बकरा नंढे वियुमि चयो मां हलो मां सां ॿ टे औरतूं हलनि जेके मुंहिंजे अम्मा खे गुस्ल ॾे वारनि ॿ टे मर्द हलनि जेके मुंहिंजे अम्मा जो जनाज़ो दफ़नाइनि हाणे इन ॾुख में अखियुनि मां पाणी थो हारींदो वञा हिते रहमत जा मलाक था चवनि गणती न कर हल त तुंहिंजे अम्मा जो जनाज़ो हली असां दफ़नायूं ॾाढनि चयो सुभान अल्लाह जे तव्हां त जनाज़ो दफ़नाईंदव हेॾे मारे तक गुस्ल मुंहिंजे अम्मा खे केरु ॾे वारे जे ओ ईसा पैगंबर गणती न कर तुंहिंजे अम्मा जे गुस्ल जे लाइ जन्नत जूं हूरां पहुची वयूं आहिनि समूरा चौपंजनि जी मदद पाण कंदो आहे वाह बीबी मरियम कमाए वई तुंहिंजी क़ुरान में त नेकी कई पर सूरत जो नालो बि जो मरियम रखी छॾियईं आहे कि न एड़ियूं अमड़ियूं काॾों ईंदियूं जे अमड़ियूं अम्मा मरियम जहिड़ियूं हूंदियूं त बच्चा ईसा पैगंबर जहिड़ा पैदा थींदा जे अमड़ियूं अम्मा हाजरा जहिड़ियूं हूंदियूं समूरा त बच्चा इस्माइल नबीअ जहिड़ा पैदा थींदा अम्मा मरियम अम्मा हाजरा भी जो बच्चे सां गॾु न ॾिना हा आहे कि न हलंदे हलंदे बच्चो जायो अथसि हाणे बच्चे जी भी तड़प पई अम्मा हाजरा खे हेॾो पाणीअ जी भी तलाश में लिखती आहे हेॾो बच्चे ॾे भी नज़र थी करे सफ़ा मरवे जबल ते थी डोड़े इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह थकिजी पिया हो और सफ़ा जबल ते हर मरवे ते तलाश आहे त पाणीअ जे लाइ मां पंहिंजे पाणीअ जी तलाश थी अम्मा करे बच्चो भी प्यारो आहे वाह मुंहिंजी अम्मा हाजरा अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त बच्चा इस्माइल जहिड़ा ॼमंदा
समूरा चो एड़ियूं अमड़ियूं हुंदियूं हासेंगे जानी त पीरान पीर जेड़ा बच्चा जमंदा समूरा चो एड़ियूं अमड़ियूं हुंदियूं त सिद्दीक अकबर जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं त उमर जेड़ा जवान जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं समूरा चो त उस्मान गनी जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं त सोने अली जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं अम्मा फातिमा जेड़ियूं त सोने हसन हुसैन जेड़ा बच्चा जमंदा वाह मुंहिंजी अम्मा हर सफ़ा जबल ते हर मरवे ते पानी जे तलाश में आजो बच्चो भी प्यारो आ गैबी आवाज आयो हाजरा इस्माइल तुझो बच्चो आ खलील जो भी बच्चो आ उनखों पानी नथी घुरे जवाब में छाती चवे जड़ी खलील पान रब को घुरंदो आ मां भी उन्हीं के अर्ज कयो दम के बस मुझी बानी हाजरा ये लफ्ज तुझे ज़बान में बुधना हाने पैर मुबारक चोरण तुझे बच्चे इस्माइल जो कमा हिन जे कदमन मुबारकन में जन्नत जी नंदी वहाण मा अल्लाह जे ज़ात जो कमा हिय जो पैर मुबारक चोरिंग जो जन्नत जी नहर वठी वही पई अम्मा हाजरा पथरियूं खयूं हिय बंदड़ा थी बधे पानी के छाती चे ज़मज़म अरबीअ में पीअण के चइबो आ ज़मज़म अम्मा हाजरा जा एडा लफ्ज रब के वणिया जो पानी ते नालो ई ज़मज़म रखराए छॾियईं तड़ी तो मुझो नबी सोनो तो चए पंजन शयुनि जे ज़ियारत में पंजन शयुनि जे ज़ियारत करण सां अल्लाह जे ज़ात जो कहर गज़ब डमर हटी वेंदो आ रहमत वसी पवंदी आ सहाबा त जन से पंज शयूं कहिड़ियूं आहिनि पाण फरमायो पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ऐं ॿिए नंबर में फरमायूं त काबे जी ज़ियारत और 3 नंबर में फरमायूं त अबे अम्मा जी ज़ियारत छा तो समझे अबे के 5 रुपया तन ॾिनई अम्मा के 10 रुपया तन ॾिनई बाबे के शरबत जो गिलास तन पियारी अम्मा के खीर तन पियारी हा 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 अम्मा के कपड़न जो वगो तन वठी ॾिनई बाबे के दिस्तार तन वठी ॾिनई छड़ो प्यार सां अबे ॾे निहारे अम्मा ॾे निहार अम्मा ॾे निहारे अबे ॾे निहार अर्श वारो दफ्तर में उमिरे जो सवाब लिखाए छॾींदी कीअं लड़दो आहीं अड़े अबे अम्मा सां हया कर छो चरियो थियो आहे जंहिंजो अबो अम्मा नबी फरमाइनि था जीअरान उहो माॾे बि न अचे उन्हनि जी ख़िदमत कंदो रहे पोढ़ा थी विया आहिनि अबो अम्मा ख़िदमत कंदो रहे अल्लाह उन जे दफ़्तर में हज जो सवाब लिखाए छॾींदुसि अड़े अबे अम्मा सां कीअं लड़दो आहे हया कर जीअरो आहे पंहिंजी हयातीअ में अबे अम्मा जी ख़िदमत कर त मां अर्ज़ पे कयो पहिरियों आ क़ुरान जी ज़ियारत ॿियो चओ काबे जी ज़ियारत टियों चओ अबे अम्मा जी ज़ियारत ॾाढो त चओ सुभान अल्लाह जेके ज़ियारत करण सां अल्लाह जे ज़ात जो गज़ब कहर डमर हटी थो वञे पर जेके अबे अम्मा जी ख़िदमत कंदा उनखे जन्नत कीअं न मिलंदी ज़ोर ॾे बाबे खे बाबे जी ख़िदमत कर एड़ा बच्चा भी असां ॾिठासे जेको अबाम अबे मां पोड़े जी ख़िदमत कन जॾहिं अबे खे भी निंड अची वञे अम्मा खे भी निंड अची वञे उहो अबो मां दुआयूं पियो कंदो वते पंहिंजे बच्चन खे ॾाढो ते चओ सुभान अल्लाह कहिड़ो थियो आहे अहिड़े अबे अम्मा खे नाराज़ थो करे हया कर अखियूं वट नाराज़ न कजांइ पंहिंजे अबे अम्मा खे अबे अम्मा जी दुआ समूरा चो अर्श के लोडे विझंदी आ पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों चो अबे अम्मा जी ज़ियारत चौथों आब ज़मज़म जी ज़ियारत हा पीअण त आब ज़मज़म जो मथे थी हा 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 कंडी जाए मारे
ज़ियारत करण सां बि अल्लाह जे ज़ात जो गज़ब डमरो करो हटी थो वञे जो रहमत वसी थी पवे छो त हिकिड़े पासे ॾऊं अम्मा हाजरा जी चओ दुआ ॿिए पासे ॾऊं इस्माइल नबीअ जा कदम मुबारक आहिनि ऐं टे पासे ॾऊं चओ हिन में रसूलुल्लाह जी ओभर मुबारक पयल आहे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे चाचे अब्बास खे फरमायूं चाचा जी मुंहिंजा साईं के जल्दी वञो आब ज़मज़म जे खूह मां बोको पाणीअ जो भरे अचो नबी से जो चाचो बोको भरे आयो आहे पाण पीतऊं चाचा इहो बोको भराए वञी इन खूह में विझो छाजे करे के मुंहिंजा उम्मती के मिस्कीन हूंदा के ग़रीब हूंदा हेॾे अचण जी ताक़त न हूंदनि हेॾे अचण जी ताक़त न हूंदनि मां मोहम्मद जे ज़ियारत खां रहिजी वेंदा इहो बोको भराए वञी इन खूह में विझो त जीअं घर वेठलनि मां मोहम्मद करीम जे उम्मतुनि खे मां मोहम्मद जी ओभर नसीब थिए तॾहिं तो नेकी करे नबी जी रब कुरान में लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम फ़इन तवल्लऊ फ़क़ुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह आहे मज़ो क़ुरान में क़ुरान नबीअ जो शान चओ खीर में खंड पइजी वई मज़ो त रहमत ॾिसो राहत ॾिसो बरकत ॾिसो चओ सभु कुझु क़ुरान में आहे चिंबड़ो त इज़त बचेव क़ुरान खे असांखे हरीस नबी मिलियो आहे कंहिंखे सोन जो इर्सो कंहिंखे चांदीअ जो इर्सो कंहिंखे हीरनि लालनि जवारनि जो इर्सो कंहिंखे मोतियुनि जो इर्सो असांजे मोहम्मद खे चओ उम्मत जो इर्सो हा 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 उम्मत जो इर्सो ॼमियो आहे बि उम्मत यादि मेराज ते थो वञे बि उम्मत यादि जन्नत जो सैर थो करे बि उम्मत यादि 15 शाबान जी रात मारे तक अम्मा आशा के नबी फरमाइन था सिद्दीका अज तुझे बिस्तरे जो वारो आ ये मोकल दे त मां मोहम्मद इन भलारी रात में उम्मत जे ला खुदा को माफी जो दुआयूं घुरां नजर तक जाए उहा अम्मा आशा हुआ थी हिकड़ी अम्मा अधे बुधाई भी सौट बुधाई टी चाचे बुधाई उहा अम्मा चो जेका रब जे कुरान बुधाई अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम समूरा जो नबी जू घर वारियूं मोमिनन जूं मायरन नबी जू घर वारियूं मोमिनन जूं मायर अम्मा जी गिला न कजाए तख्ता लिकरी वेंदई अम्मा आशा थी चे सोना नबी छो हेरे मारे तक छो तो मुझो मोहम्मद अरबी मोहम्मद जायो आ अम्मा आमना जी झोली नसीब थी आ नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के 3 झोलियूं नसीब थियूं जायो आ अम्मा आमना जी झोली आ हा समूरा चो वरी हिजरत करे आयो आ त अबू बकर सिद्दीक जी गार में झोली आ वरी चौजे फानी जान के छड़े जन्नत दे रवानो थो थे समूरा चो असांजी अम्मा सोने मोहम्मद जी रानी अबू बकर सिद्दीक जे न्याणीअ जी झोली आ समूरा चो मोमिनन जी अम्मा आहे कि न अम्मा आशा जो हुजरो आ जेको मोहम्मद मुस्तफा जो रोज़ो आ जाथे रात ॾींहुं रब जी चो रहमत वसे ई वसे थी
रात ॾींहं थी रहमत वसे अम्मा आशा भी चो असांजी अम्मा आहे कि न ॻाल्हायो मां सां अम्मा खदीजा भी चो असांजी अम्मा अम्मा आशा थी चे मां इजाजत ॾिनी पंहिंजे नबीअ खे इजाजत ॾिनमि पंहिंजे दिलबर नबीअ खे मां इजाजत ॾिनी सोना नबी मुंहिंजी इजाजत अथव साईं जन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इजाजत ॾिनई पाण अधरा जो टाइम आहे हा सजदे में सिर मुबारक सजदे में रखी छा था चवनि व इन तुअज़िबहुम व इन्नहुम इबादुका व इन तगफिर लहुम व इन्नका अंतल अजीजुल हकीम ऐ अल्लाह जेकर हिननि ते तू अज़ाब करे त तुझा बानान पर जे इन्हनि खे माफ़ करे त तोखों पुछा वारो ई कोने रब हिननि ॾे नज़र न कर मां मुहम्मद ॾे नज़र कर समूरा चो अम्मा आशा चो अमिन जी अम्मा वरी भेड़ कंडे मारे अम्मा फातिमा जहिड़ियूं अमड़ियूं जिन हसन हुसैन जहिड़ा लालत बच्चा जेके 7 सालनि जे उमिरि में क़ुरान जा हाफ़िज़ थी विया जनखे अम्मा पींगे में सुमारे लोली दे भी कुरान बोली भी कुरान समूरा चो झोली भी कुरान वाह मुंहिंजी अम्मा पींगे में सुमारे यासीन जी लोली थी ॾेन हाँ पींगे में सुमारे वरी लोली अर रहमान सूरत जी थी ॾेन जो जेसिताईं अम्मा फातिमा जन्नत में न वेंदी तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी अम्मा फातिमा खातून जन्नत एड़ियूं न्याणियूं काॾों अचनि एड़ियूं अमड़ियूं काॾों अचनि जंहिंखे नबी सजन फरमाईंदा हा फातिमा तू मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे तोखे मां मोहम्मद ॾिसंदो आहियां मुंहिंजा ॾुख ई लही वेंदा वो हसन हुसैन जंहिंखे नंढी उमिरि में अम्मा वटों लोली भी कुरान बोली भी कुरान झोली भी चो कुरान वारी मिली जेके 7 सालनि जे उमिरि में कुरान जा हाफ़िज़ बणिजी विया जन जो बाबो अली भी समूरा चो कुरान जो हाफ़िज़ आ जन जो नानो अरबी मोहम्मद आ जंहिंते रब 30 पारनि वारो कुरान नाज़िल कयो आ सजी दुनिया में एड़ो नानो कंहिंजो कोने जेको हसन हुसैन खे मिलियो आ सजी दुनिया में समूरा चो एड़ी अम्मा कंहिंजी काने जेका हसन हुसैन खे चो अम्मा मिली आ बाबो चो बहादुरनि जो सरदार मिलियो आ अम्मा कुरान जी हाफ़िज़ानी आलमियानी आ हया कयो दुनिया वारो अजु न्याणियूं नथियूं वञी हया कर ॾाढा ॾुखिया थींदव पुट प्यारा थी न्याणियूं नथियूं वञी रसूलुल्लाह खे अम्मा फातिमा एॾी प्यारी ईंदी जो बाबे जे घर ईंदी साईं उथी वेंदा हा अब्बा मुंहिंजी एॾी इज़त था कयो चई पुट कीअं न कयां तुंहिंजी इज़त कीअं न कयां हाणे जिब्रील माॾे आयो आहे जंहिं चयो मूंखे जंहिं इहे लफ़्ज़ चया त जेसिताईं तव्हांजी न्याणी जन्नत में कदम मुबारक न रखंदी तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी चो कुरान जी हाफ़िज़ानी आलमियानी नबी से न पढ़ाइनि हा अम्मा फातिमा खे त हसन हुसैन जहिड़ा लाल काथों ॼमिना मके जा काफ़र न्याणियूं जिंदा दरगोर कंदा हा पढ़ाईंदा न हा जीअरे पूरे छॾींदा हा हिकिड़ो काफ़र सफ़र में निकिरी वियो घरवारीअ खे चई तोखे हमल आहे मां मोटी अचां पुट ॼमाई छॾे ॾिजांसि न्याणी ॼमाई कुई फिटी कजांसि कुदरत ख़ुदा जी मोटी आयो न्याणी हुनजी थोड़ी वॾी थी वई पुछा कयईं त हीअ केरु आहे कि ये तुझी न्याणी आ न्याणी पुछा कई त हे केरु आहे मानस थी चए तुझो बाबो आ खुदा जी कुदरत 2-3 ॾींहं गुज़रिया हे मटु शानी न पियो पंहिंजो समझे त मां कंहिंखे न्याणी ॾींदुसि
हिकड़े दी न्याणीअ खे वठी तो हले काॾे थो बागिदियूं हले कि हल त मां नाना नंढो घुमाए अचां मामन जे तरफ़ वॾो घुमाए अचां न्याणी ख़ुशीअ में बाबे जे कढ थी हले आख़िर झंगल ॾे थो वचूं हले चवे थी अब्बा मुंहिंजे मामन ऐं नाननि जो एॾे त वतन न आहे एॾे त घर न आहे हे कहिड़ो रस्तो वतो थी आख़िर हिन खे रहम न पे आयो आख़िर वठी आयो उते झंगल में अची पहुतो आहे कोडर सां खॾ थो खोटे न्याणी थी जे बाबा छा थो करे हे छा थो करे त बि हिन खे रहम न पियो अचे हो खॾ पियो खोटे हाँ पघर थो लिकिरे अबे खे न्याणी पखा थी बीठी मथो हणेसि पखा थी हणेसि मिट्टी पेरनि ते थी लॻे ॼंघनि ते थी लॻे न्याणी उहा मिट्टी थी परे कंदी वञेसि त बि हिन खे रहम नथो अचे जॾहिं कोडर खणे थो खॾ खोटे थो कोडर सां न्याणीअ खे सॾु थो करे ओड़े त न्याणी डुकंदी आई हिक लत मथे रखी अथई ॿी हेठि उन न्याणीअ खे खॾ में लाथो अथई न्याणी अब्बा अब्बा थी करे अब्बा मूंखे कहिड़े ॾोह में थो पूरे अब्बा मूंखे कहिड़े ॾोह में थो पूरे मूंखे पोइते मोटायल मां तुंहिंजे वरी घर न ईंदमि अब्बा मां तोॾे न ईंदमि मां तोखां कुझु न घुरंदमि अब्बा मूंखे कहिड़े ॾोह में थो पूरे हिक लत न्याणीअ जे गर्दन ते रखी अथई ॿी मथे हीअं कोडर सां मिटी थो लाहींदो वञे न्याणी रिया थी करे दाह थी करे न्याणी दाह थी करे त बि हिन खे रहम न पियो अचे आख़िर जॾहिं दाह ख़त्म थी वयूं अस्तगफिरुल्लाह केॾो ॾुख ॾिनई पंहिंजे न्याणीअ खे आख़िर जॾहिं दाह ख़त्म थियूं हिन सम्झो त छोकर हाणे ख़त्म थी वई हिन खे रहम न आयो जॾहिं मोटे करे पोइते मोटी आयो न्याणीअ खे दफ़न करे आयो आख़िर उहा न्याणी पई यादि अचेसि हिकिड़े दफ़े रसूल अल्लाह वटि आयो आहे अल्लाह जा रसूल हे कमु करे आयो आहियां न्याणी मां पंहिंजी जीअरी पूरे आयो आहियां इहो वाक़ियो जे अरबी मुहम्मद खे ॿुधाई समूरा चो मुझे मोहम्मद करीम जे नबूवत वारनि अखिर मुबारकनि मां पाणी वही वियो ज़ालिम तोखे पुट प्यारा आहिनि न्याणियूं नथियूं वणनी न्याणियूं त निमाणियूं थींदियूं आहिनि हे पुट अबो तॾहिं थो करई पंजेर पंहिंजी लालच अथसि न्याणीअ खे ॾे तोड़े न ॾे त बि बाबे जो लफ़्ज़ चओ ज़बान तो न लाहींदी पुट थी लालच जो न्याणी थी बिना लालच पुट जी दौलत ॾे नज़र हूंदी आहे न्याणीअ जी अबे अम्मा ॾे चो नज़र हूंदी आहे इहा बि त न्याणी हुई रसूलुल्लाह जहिड़ी हस्तीअ खे रोआरे विधई नबी से फरमा एड़ो दर्दनाक वाक़ियो ॿुधायो थी जो मां मोहम्मद जे अखियुनि मां पाणी वही वियो आहे इहे मके जा काफ़र ईअं कंदा हा तूं न्याणियूं विहारे छॾे हो जीअरियूं पूरींदा हया कर ॾाढो ॾुखियो थींदे समूरा चओ जे न्याणियूं विहारियूं उन जो अबो अम्मा क़यामत जे ॾींहुं चओ कातिलनि जे कतार में बीठा हूंदा ख़ुदा बचाए आमीन चओ इज्जत कंदो कर पंहिंजे अबे अम्मा जी इज्जत कर पंहिंजे न्याणियुनि ते रहम कंदो कर हाँ घरवारीअ ॾे हाकिमियत जे नज़र सां निहार जाए हाकिमियत जे नज़र सां निहार जाए अबे अम्मा ॾे अदब वारी नज़र सां निहार जाए न्याणियुनि ॾे समूरा चओ शफ़क़त वारी नज़र सां निहार जाए नज़र में ही फ़र्क़ु रखणो थी बाबे सां सीट जी न बेजाए अम्मा सां सीट जी न बेजाए अबे अम्मा बद दुआ कई तबाह ऐं बर्बाद थी वेंदे अबे अम्मा दुआ कई जन्नत जा दरवाजा खुली मिलंदई सब ॾाढनि चओ सुभान अल्लाह अल्लाह जो फज़ल करम छो हिन महिल ताईं क़ुरान ॿुधो इहा उन्हीअ जी महिरबानी थी वई सॼी राति बे मां जी तारीफ़ कयां चओ न खुटंदी छो त क़ुरान में तारीफ़ लिखी पई आहे इज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुव यइज़ुहु या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम अब पुट के तो वाद करे शिरक न कजाए शिरक वडो जुल्म थी लुकमान हकीम जा एडा लफ्ज रब के वणिया जेको पुट के वाद के कुरान में त लिखराई पर सूरत जो नालो भी लुकमान रखी छॾई
दुआ है अल्लाह ताला हिन मजलिस के अजो के रब कबूल फरमाए, अजो के प्रोग्राम के कबूल फरमाए। जन मेहनत करे हिम्मत करे प्रोग्राम रखियो आ दीदार साहब जन भी जमात साहब हो मौलाना साहब अदो जेतरी जमात जन के अल्लाह तौफीक ॾिनी अजो को प्रोग्राम रखायो तो अल्लाह इनके मंजूर ऐं मकबूल फरमाए। अल्लाह ताला इन खैर जे करे हिन कुरान पढ़ाइण जे करे असांजा ॿई जहान रोशन कर। अल्लाह सभिनी जूं परेशानियूं दफ़े कर। ऐं अल्लाह कर्ज़ बि लाह मर्ज़ बि लाह। ए अल्लाह सभिनी खे पंहिंजे अबे अम्मा जो अखियुनि जो ठार बणाए। ऐं अल्लाह औलाद जे मथों शफ़क़त जी तौफ़ीक़ ॾे। ऐं अल्लाह बुखियाऊं ढव कराइण वारो तूं, उघाड़ाऊं ढकाइण वारो तूं, सभिनी ते रहमत जी नज़र फरमा। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आली व असहाबी व आल बैती अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ऐं अल्लाह जेतिरो वक़्तु दुनिया में रहे दीन इस्लाम ते रहा, मारे त कलमे वारो मौत नसीब कर। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि